ॾिस अॼु घर केॾो न खाली खाली पियो लॻे। तोखे अकेलाई महसूसु न थी थिए? तुंहिंजे हूंदे भला आउं अकेलो छो हूंदुसि? पत्थर दिल माउ जी त ख़बर पवे त औलाद जी जुदाई छा थींदी आहे। छा मूंखे औलाद सां मोहबत न आहे? उसूल ऐं आदर्शन खां सवाइ अमां कंहिंसां मोहबत करणु सिखिया ई न आहियूं। छा पई सोची? कुझु बि न। कूड़ ॻाल्हाइण बि नथो अचे मरियम। अॼु तुंहिंजो साथ बि मूंखे कचे धागे जी तंद जीअं थो लॻे, जेको केॾी महिल बि टुटी सघे थो। छा तोखे लॻे थो त आउं तुंहिंजो साथ छॾींदसि? शायदि लिखण वारे लिखियो हुजे। जे लिखण वारे लिखियो आहे त इहा पक कजांइ उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। ख़ैर त आहे, मायूस थी लॻी। जे मुंहिंजा साईं तोखे ॿारनि जी सिक लॻी आहे त मिली अची। न अहिड़ी ॻाल्हि त न आहे। का ॻाल्हि त हूंदी न, बाक़ी माण्हू हरू भरू उदास थियण जी कोशिशि त न कंदो न। तोखे छा ॿुधायां, कीअं ॿुधायां त तुंहिंजे उसूलनि ऐं आदर्शनि अॻियां आउं कीअं न टुटी पई आहियां। छो त मां माउ आहियां ऐं माउ जा उसूल ऐं आदर्श हिन जी औलाद आहिनि। जो औलाद न आहे त ख़ाली खोखला उसूल ऐं आदर्श कहिड़े कम जा। दिलि त घुरे थी वञा।